नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सूबो देरो खां ख़बर ॾींदा हलूं त सूबो देरो में शहीद बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी किस्त ईंदे ई एजेंट दुकानदारनि पारां कटौती शुरू। शहीद बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी किस्त 5000 रुपए मां एजेंट दुकानदार सरेआम 200 खां 300 कटौती शुरू करे ॾिनी आहे। जॾहिं त दाहींदे औरतुनि खे कार्ड ब्लॉक करण जूं धमकियूं ॾिनियूं वञनि थियूं। एजेंट दुकानदारनि जा दलाल पिण सरगर्म थी विया आहिनि, जेके बेवा ऐं मिसकीन औरतुनि जो हक़ खाइण लाइ सोशल मीडिया ते कूड़ी ऐं मन घड़त प्रोपगंडा करे हुननि जो तहफ़ुज़ करे रहिया आहिनि। जॾहिं त केतिरा ई एजेंट गैर कानूनी डिवाइस मशीनूं खणी ॻोठनि नवाड़ो, मेरक, गाजी ॻोठ समेत पके ऐं कचे जे ॻोठनि में निकिरी मिसकीन औरतुनि खां 400 खां 500 रुपया कटौती करे रहिया आहिनि। औरतुनि हलीमा, नूरजहां, शहनाज, जामल ऐं ॿिनि औरतुनि वास्तेदार आला इख्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त असांजा बैंक में अकाउंट खोले बैंक ज़रिए ऐं ATM ज़रिए रक़म ॾियारे लुटजण खां बचायो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।